अस्सलाम वालेकुम। अच्छा, अॼु असां शुरू कयूं था पिया परसेंटेज यानी कि फ़ी सैकड़ो। हाणे परसेंटेज या फ़ी सैकड़ो, हाणे पर जो मतिलबु हूंदो आहे फ़ी ऐं सेंट जो मतिलबु हूंदो आहे 100। ठीकु आहे, सेंट माना 100। जीअं चयो न सेंटीमीटर, सेंटीमीटर जो छा मतिलबु आहे? सेंट जो मतिलबु हूंदो आहे 100, मीटर जो मतिलबु हूंदो आहे मीटर, मतिलबु मीटर जो 100 हिसो। यानी मीटर जी राड तव्हां ॾिठी हूंदी जंहिंसां कपिड़ा माप करे ॾींदा आहिनि। जेकॾहिं असां हुनखे हिकु जेतिरो 100 हिसनि में विरायूं त हर हिकु हिसो छा थी वेंदो? 1 सेंटीमीटर चवराइबो। ठीकु आहे। सो हिते पर जो मतिलबु आहे फ़ी ऐं सेंट माना 100, यानी 100 मंझूं केतिरा। हाणे हीअ परसेंटेज जी ज़रूरत छो पेश आई? पहिरियों हिन जो कॉन्सेप्ट सम्झो, उनखां पोइ असां हिन कैलकुलेशन ते हलूं था। कॉन्सेप्ट इहो आहे त मिसाल आहे कंहिं पीउ वटि उन जूं 2 धीअर आहियूं। उन्हनि जेको आहे सो हिकिड़ी जी हुयूं, जेको आहे सो मिसाल वठूं था 52 मार्कूं, टोटल मार्कूं हुयूं 75। ठीकु आहे। ॿी छोकिरी जो टोटल मार्कूं हुयूं 140, उन मंझां 112 मार्कूं हुयूं। हाणे पीउ खे हिन मां सही अंदाज़ो न थींदो, उनखे कैलकुलेशन न करे सघंदो त कंहिंजूं मार्कूं वधीक बहितर आहिनि। ठीकु आहे, उन्हनि खे अंदाज़ो न थी सघंदो। पोइ असां छा कंदा आहियूं? ॿिन्हिनि खे 100 जी कसोटी ते खणी ईंदा आहियूं। यानी असां हिकिड़ो स्टैंडर्ड ठाहियो आहे 100 जो, उन 100 ते असां परखे ॾिसंदा आहियूं त हिन जी परफॉर्मेंस बहितर आहे या हिन जी परफॉर्मेंस बहितर आहे। इनखे चइबो आहे परसेंट या परसेंटेज, यानी 100 मंझां केतिरा। यानी हे साॻियो पेपर जेकॾहिं 100 मार्कुनि जो हुजे हा त हिन जूं मार्कूं केतिरियूं बीहनि हा? हे साॻियो ॾिसो, हे 100 खां वधीक आहे, इनखे घटाए असां 100 ते खणी अचूं हा त हिन जूं बि चेक कयूं हा केतिरियूं मार्कूं बीहनि थियूं। हाणे इहो आहे फ़ी सैकड़े जो कॉन्सेप्ट। हिनखे ॾिसी तव्हां परेशान न थींदो। हाणे तव्हांखे मां सेखारींदुमि त हिन जी कैलकुलेशन कीअं थींदी आहे। ठीकु आहे। हाणे ॿिया हिन जा खोड़ सारा फार्मूला आहिनि। हिकिड़ो मुंहिंजो हथ जो ठहियलु फार्मूलो आहे, हूंदी आहे न जी फकी, हकीम दवा ॾींदो आहे या फकी ॾींदो आहे, या मुंहिंजे तरफ़ां फकी अथव, या जेको आहे सो तव्हां लाइ फार्मूलो आहे या कैलकुलेशन आहे, इनखे यादि करे छॾियो। ॾिसो, हे परसेंटेज जी निशानी आहे। परसेंटेज इज़ इक्वल टू, हाणे ॾिसो मार्कूं ॻोल्हण जो तरीक़ो तव्हांखे ख़बर आहे, हमेशह छा कबो आहे? मथां रखिबो आहे ऑब्टेन्ड मार्क्स। ठीकु आहे। हेठां रखिबियूं आहिनि टोटल मार्क्स। ठीकु आहे। उनखे हमेशह 100 सां ज़र्ब कबो आहे। मिसाल वठूं था पिया, कंहिं चयो अथव मुंहिंजूं मां साइंस मैथ जो पेपर ॾिनुमि, टोटल मार्कूं हुयूं 80, कुल मार्कूं केतिरियूं हुयूं? 80, ऐं जेको आहे सो नई में उन मंझां घणियूं खयूं? 60 मार्कूं खयूं। त फ़ी सैकड़ो या परसेंटेज मालूम कयो। हाणे हिन टाइप जो क्वेश्चन ईंदो। असां सभिनि खां पहिरियों त फार्मूलो लिखंदासीं, परसेंटेज इज़ इक्वल टू मथां छा लिखंदा आहियूं? ऑब्टेन मार्क्स। हाणे हिते ऑब्टेन मार्क्स यानी खयल मार्कूं, इहा ॻाल्हि तव्हांखे ज़हन में रखणी आहे त जेको नंढो पार्ट हूंदो आहे, ॾिसो जेको नंढो हूंदो आहे उहो हल्को हूंदो आहे, उहो मथे हूंदो आहे। जेका भारी शइ हूंदी आहे उहा हेठि हूंदी आहे। उहा जो मिसाल तव्हां पाणी में का शइ भारी विझंदव त उहा हेठि हली वेंदी, जेका शइ हल्की हूंदी उहा मथे रहंदी, उहा तरंदी। ठीकु आहे। इहो कॉन्सेप्ट ज़हन में रखिणो अथव यादि करण जे लाइ। त जेके हल्कियूं हुयूं या घटि मार्कूं हुयूं उहे असां मथां रखंदासीं 60, ऐं टोटल मार्क्स जेके आहिनि असां उहे हेठां रखंदासीं, ऐं हमेशह हिनखे 100 सां मल्टीप्लाए कबो आहे। ठीकु आहे। हाणे कैलकुलेशन तव्हां सिखी आया आहियो त हे ज़ीरो हिन ज़ीरो सां बि कट थी सघे थो, छो जो मथां वारा ॿई ज़र्ब में आहिनि। ठीकु आहे। हे ज़ीरो हिननि सां बि कंहिंसां बि तव्हां दिलि चएव तव्हां कट करे सघो था पिया। मिसाल हे ज़ीरो असां हिन सां कट करे छॾियोसीं। हाणे कट जो मतिलबु आहे हिते बाक़ी 6 बचो, हिते 8। हाणे ॿिनि जो खोड़ो हिन ते 3 दफ़ा ऐं हिन ते 4 दफ़ा। ठीकु आहे। हाणे मथां ॾिसो ज़ीरो बि कटिजी वियो, 6 बि सिर्फ़ु 3 बचिया आहिनि। 3 खे असां 100 सां ज़र्ब कंदासीं, हे थी वेंदो 300 डिवाइडेड बाए 4। हाणे ॿई ॿधी आहिनि, ॿिनि जो खोड़ो हिन ते 2 दफ़ा ऐं हिन ते 150 दफ़ो वेंदो। ठीकु आहे। छा बचो? 150/2। हाणे ॿिनि जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो, हिन ते 75 दफ़ो वेंदो। टोटल घणो बचियो? असांजो जवाबु घणो आयो? 75। इन जो मतिलबु आहे जेकॾहिं मां 80 मंझां 100 मार्कूं खयूं त यानी मुंहिंजी जेका परसेंटेज आहे, यानी इन जो मतिलबु आहे साॻियो पेपर जेकॾहिं 100 जो हुजे हा त मुंहिंजूं मार्कूं घणियूं हुजनि हा? 75 मार्कूं हुजनि। इनखे पाण चवंदा आहियूं 75%। इनखे फ़ीसद बि चइबो आहे। हाणे सद जो मतिलबु बि 100 हूंदो आहे। चवंदा आहिनि न सदी, सदी जो मतिलबु छा हूंदो आहे? 100 साल। ॾिसो हे हुतां खयल आहे फ़ीसद। उर्दू में हिनखे फ़ीसद चइबो आहे, सिंधी में हिनखे फ़ी सैकड़ो चइबो आहे, इंग्लिश में हिनखे परसेंटेज चइबो आहे। यानी साॻियो मां पेपर असां 100 जो करे ॾिठोसीं त 100 मंझां कीअं? 100 हिकिड़ो स्टैंडर्ड ठाहियो आहे, पोइ त असांखे अंदाज़ो थी वेंदो आहे त कंहिंजी परफॉर्मेंस ख़राबु आहे, कंहिंजी परफॉर्मेंस बहितर आहे। छा कबो आहे? हमेशह मथां खयल मार्कूं रखबियूं आहिनि, हेठां टोटल मार्कूं 100 सां ज़र्ब कबो आहे। हाणे इनखे मां फार्मूले में कीअं बदिलायो आहे? इन जे लाइ हर शइ अलॻि फाइंड करण जे लाइ अलॻि अलॻि फार्मूलो हूंदो आहे। कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं फाइंड कबियूं आहिनि, उन जे लाइ फार्मूलो कहिड़ो हूंदो आहे उहो तव्हां अॻिते हली सिखंदव। पर फ़िलहालु तव्हां इहो ज़हन में रखो त जेका बि शइ हुजे तव्हां उनखे मुंहिंजे फार्मूले जे मुताबिक़ रीअरेंज कंदो, सभु इन हिकिड़े फार्मूले ते ई थींदा परसेंटेज जा। हाणे छा कंदा आहियूं असां? मथियों जेको हुयो उहो पार्ट हुयो, हेठियों टोटल हूंदो आहे न। मिसाल जी टोटल हुयूं 80 मार्कूं, मथां हुनजो छा हुयो? नंढिड़ो पार्ट हुयो, उनजो हिसो हुयो। ठीकु आहे। मल्टीप्लाइड बाए 100। हाणे इनखे असां अञा शॉर्ट करे लिखंदासीं। हे परसेंटेज जी निशानी आहे, इज़ इक्वल टू पार्ट जी जॻह ते असां सिर्फ़ु पी खणंदासीं।
P/T, T जो मतिलबु छा आहे, टोटल इंटू 100। हाणे हे जेको फार्मूलो आहे इहो तव्हांखे ज़हन नशीन करिणो आहे। हर तव्हांजो परसेंटेज जो हिसाबु इन मंझो ई थींदो। यानी जेकॾहिं परसेंटेज पुछियल हूंदी तॾहिं बि कॾहिं कॾहिं वरी छा हूंदो आहे, परसेंटेज ऐं पार्ट ॿुधायल हूंदो आहे, इहो तव्हां अॻिते हली सघंदो। टोटल मालूम करण जे लाइ चवंदा आहिनि। कॾहिं वरी टोटल ऐं परसेंटेज मिलियल हूंदी आहे, पार्ट मालूम करण जे लाइ चवंदा आहिनि। सो इनखे तव्हांखे रीअरेंज करिणो पवंदो, पर उहो अॻिते हली सघंदासीं। फ़िलहालु असां परसेंटेज मालूम करणु सिखूं था। मिसाल हाणे हिकिड़ो चए थो साइमा खे ईद जी ख़र्ची थी 500 रुपया। ठीकु आहे, तव्हां मञो काई बि छोकिरी या छोकिरो आहे पंहिंजे लाइ ध्यान में रखी छॾियो त 500 ख़र्ची थी, उन मंझि हुन 300 ख़र्चु कया। ठीकु आहे, चए थो ख़र्चु कयल रक़म जी परसेंटेज मालूम कयो। हाणे पहिरियों छा आहे, तव्हांखे डायरेक्ट एग्ज़ाम ते न वञिणो आहे। काफ़ी स्टूडेंट छा कंदा आहिनि, फ़ौरन एग्ज़ाम ते पुॼी वेंदा आहिनि। हाणे इन जो मतिलबु इहो आहे, तव्हां साइकिल हलाइणु या जेको आहे सो बाइक हलाइणु पहिरियों ॾींहुं सिखो था। पहिरें ॾींहुं सिर्फ़ु तव्हांखे हैंडल कंट्रोल करणु, गियर विझणु ऐं कढणु इहो सिखणो आहे। या कार आहे, उन में तव्हांखे स्टीयरिंग कंट्रोल करणु सिखणो आहे। पर जेकॾहिं तव्हां पहिरें ॾींहुं रेसिंग जे बारे में सोचींदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सिखी न सघंदो। सो पहिरियों तव्हां हिनखे सॉल्व करणु सिखो, पोइ मां तव्हांखे एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू खां तयारी बि कराईंदुमि। ठीकु आहे, हाणे साइमा 500 रुपया हुनजी ख़र्ची हुई, 300 रुपया हुन ख़र्चु कया। पर ख़र्चु कयल रक़म जी परसेंटेज मालूम कयो। तव्हांखे मां चयो आहे जॾहिं बि परसेंटेज जा हिसाब हुजनि, चुप करे सभिनि खां पहिरियों फार्मूला लिखंदा कयो। परसेंटेज इज़ इक्वल टू पार्ट अपॉन टोटल इंटू 100। सभिनि खां पहिरियों तव्हांखे फार्मूलो एनी हाउ लिखिणो आहे। ठीकु आहे, हाणे जेका शइ तव्हांखे जेको आहे सो मिलियल हुजे उहा लिखंदा वञो। परसेंटेज त असांखे ॻोल्हणी आहे, हीअं लकीर पाईंदो। हाणे टोटल रक़म ॾिसो घणी हुई साइमा वटि, 500। इहा 500 हेठों रखंदो या मथों, T हेठों आहे त हिते तव्हां 500 बि हेठों रखंदो। ठीकु आहे, हाणे पार्ट जो मतिलबु आहे उनजो हिसो ॾिसो, 500 जो नंढिड़ो हिसो उन ख़र्चु कयो हुयो न, 300 तव्हां मथों रखंदो, मल्टीप्लाइड बाय 100। हाणे ॾिसो अॻिते सिंपल कटिंग आहे। हे 2 ज़ीरो हिन सां कटियो या हिन सां कटियो, तव्हांजी मर्ज़ी आहे। मिसाल मां हे हिन सां कटियां थो पियो, बाक़ी हिकु बचो, हिकु लिखण जी ज़रूरत न आहे, हिकु ई ज़रब में आहे। 300 सां ज़रब थींदो, साॻो 300 अची वेंदो। हाणे छा बचो असांजो, 300 डिवाइडेड बाय 5। ठीकु आहे, हाणे 5 जो खोड़ो असां हिन ते हिकु दफ़ो ऐं 30 ते घणा दफ़ा वेंदो, 6 दफ़ा। 0 ते न वेंदो, साॻो 0 ॾींदासीं। 60 डिवाइडेड बाय 1 बचो आहे, हेठों लिखण जी ज़रूरत न आहे। इन जो मतिलबु आहे 60%। माना जेकॾहिं साइमा 300 रुपया ख़र्चु कया, चवंदासीं 60% रक़म ख़र्चु कयईं। ठीकु आहे, इन जो मतिलबु आहे बचति घणी, बाक़ी रक़म घणी पई अथसि, 40% रक़म बाक़ी पई अथसि ऐं 60% छा करे छॾे, ख़र्चु करे छॾे। हाणे इहो हुयो परसेंटेज मालूम करण जो तरीक़ो। अञा नेक्स्ट वीडियो में तव्हांखे हिकु ॿ मां जेको आहे सो ॿिया एग्ज़ाम्पल करे ॾेखारियां थो, पोइ इनशाला तव्हांजो बिल्कुलु क्लियर थी वेंदो। मां तेसिताईं चांहि पी वठां।